ज़ैनब अब्बास खे पाकिस्तान जी सभ खां ख़ूबसूरत स्पोर्ट्स एंकर चयो वेंदो आहे। ज़ैनब ख़ूबसूरत हुजण सां गॾोगॾु स्टाइलिश बि आहे। ख़ूबसूरत न्यूज़ एंकर ज़ैनब अब्बास ताज़ो एशिया कप 2023 दौरान बि नज़र आई। ज़ैनब अब्बास जूं कुझु क्रिकेटरनि ऐं ॿियुनि शख़्सियतुनि सां बि तस्वीरूं आहिनि, जॾहिं त खेसि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ट्रोल बि कयो वेंदो आहे। ज़ैनब अब्बास हिकु बहितरीनु एंकर आहे ऐं पंहिंजी फिटनेस जो बि ख़्यालु रखंदी आहे ऐं सोशल मीडिया ते सुठी मक़बूल आहे। ज़ैनब अब्बास पाकिस्तानी टीवी जी मेज़बान, स्पोर्ट्स प्रेज़ेंटर ऐं कमेंटेटर आहे, पर अव्हांखे हैरानी थींदी त हू एतिरी मक़बूल थियण खां अॻु मेकअप आर्टिस्ट हुई। ख़ूबसूरत स्पोर्ट्स एंकर पाकिस्तानी क्रिकेटर नासिर अब्बास ऐं सियासतदान अंदलीब अब्बास जी धीउ आहे। 2019 में खेसि स्पोर्ट्स एंकर तौरु एवॉर्ड बि ॾिनो वियो हो, जॾहिं त PSL ऐं क्रिकेट वर्ल्ड कप 2019 में बि नज़र आई। 2019 में ई ज़ैनब अब्बास जी शादी हमज़ा कारदार सां लाहौर में थी। हमज़ा अॻूणे नाणे वारे वज़ीर ऐं गवर्नर शाहिद हफ़ीज़ कारदार जो पुटु आहे, जेको पाण पाकिस्तानी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान अब्दुल हफ़ीज़ कारदार जो पुटु आहे। ज़ैनब अब्बास न रुगो पाकिस्तान पर जिते बि क्रिकेट जा शौक़ीन वसनि था उते सुञाती वञे थी ऐं मुस्तक़िल तौर ते पाकिस्तानी स्पोर्ट्स प्रेज़ेंटर ऐं एंकर आहे ऐं हाणे संदसि पेशो क्रिकेट सां ई वाॻियल आहे।